कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त 15 शोबानुल मुअज़्ज़म जश्न इमाम ज़मान अलैहिस्सलाम मस्जिद मासूमीन इमाम बारगाह में वॾे जोश ऐं अक़ीदत सां मल्हायो वियो। जश्न खे खिताबात मौलाना सैयद इख्तियार हुसैन नकवी, मौलाना मीसम अब्बास गदीरी, मौलाना गुलाम हैदर हैदरी ऐं मौलाना साईं बख्श मनाज़री जिन खिताब कयो ऐं कसीदा मुक़ामी कसीदा खानन कसीदा पढ़िया। प्रोग्राम जी अॻवानी सैयद ज़हूर हुसैन शाह, पीर एजाज़ अली पीरज़ादो, सैयद शकील अहमद शाह जिन कई आखिन में न्याज़ इमाम हुसैन तक़सीम कयो वियो। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।